टंडन जिया से जहयाती। हे मुझे मालिक की मारा था। बाबा 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 चाहते हो? कुछ मैंने पूछा, कुछ मैंने मेरे चाय बैठा है बस हार जी गई। मुख्य माफ कर जाए बाबा, तोखा 4 ॾींहं परे रही आया, पर हाणे तोखा परे कोन वेंदस। न मेरा थी मां अकेलो किथे आहियां। हाशिम आहे, सुमर आहे, पोइ मां अकेलो कीअं थियुसि? चरी अॼु खां पोइ चाचे पले जे दर ते असीं रहंदासीं। जेकॾहिं चाचो पलियो पंहिंजी न्याणी जे दर ते नथो रहे त छा थी पियो? ही दिलावर चाचे पले जे घर में रहंदो। हाँ दिलावर, तू बाबा खे वठी वञी कचहरी कयो त मां चांहि पचाए थी अचां। ठीकु आहे। अच्छा चाचा। इन जे करे मूं जिद पई कई त चाची हाशिम जी शादी करायां, पर मुंहिंजी त कंहिं ॿुधी ई न। सरदार साईं, पहिरीं रात एहसान साईं मूंसां गॾु कए थो। हीअ राति पीर मुजन जा माण्हू एहसान साईं जे अखियुनि ते पटी ॿधी हुनखे लाइ केॾांहुं वठी विया। उन खां पोइ एहसान साईं मूंखे नज़र ई न आयो ऐं मूंखे बि बख़्शू बदमाश वारा अखियूं ॿधी ॿेले में खणी विया। बाबा साईं मूंखे जीअं वझ मिलियो आहे न, मां उतां भॼी निकितो आहियां। ऐं पोइ सरदार साईं लौंग असांखे ॿेले में बेहोशी जी हालत में मिली वियो। हिन जो मतिलब त पीर एहसान साईं अञा ताईं मुजन जी क़ैद में आहे। सरदार साईं, पीर मुजन वॾो ज़ालिम माण्हू। अल्लाह साईं ख़ैर करे, अल्लाह साईं एहसान साईं खे वॾी जमार ॾे। लोंग मुराद हाणे असांखे हितां हलणु घुरिजे। हाजी शरीफ तूं आई हिते तूं आई हेड़े जेस ताईं बहादुर तोखे माफ़ नथो करे तेस ताईं तूं असांजो दुश्मन आहीं। दुश्मन दुश्मन न हाशिम, मां तुंहिंजो गुनाहगार आहियां। मूं त बहादुर बचे खां हथ ॿधी माफ़ी बि घुरी आहे, पर बहादुर बचो मूंखे माफ़ नथो करे। मां त वरी बि तव्हां जे लाइ हाज़ुर आहियां। मारियो या जीआरियो ऐं जेका वणेव सज़ा ॾियो, मूंखे क़बूल आहे। हाजी शरीफ तव्हां हाणे वञी सघो था। रही ॻाल्हि तुंहिंजी ज़मीन जी, हिन मसइले ते मां बंगुर सां ॻाल्हाईंदुसि। चङो सरदार, असां हाणे हलूं था। ये खबर सूबेदार सिकंदर कॾहिं तो शाह ज़मान खे टांडा दी। मुजन साईं, पहिरियों त मां शाह ज़मान जे माण्हुनि खे ख़तमु कंदुसि, पोइ जॾहिं सरदार शाह ज़मान अकेलो थींदो पोइ मां ॿुधाईंदुसि सरदार शाह ज़मान त सिकंदर कहिड़ी बला जो नालो आहे। सूबेदार साहब, शाह ज़मान जो हिकु बॉडीगार्ड आहे दिलावर, उनखे वॾी मस्ती आहे। उनजी हस्ती ऐं मस्ती मिट्टी में मिलाए छॾिया। मुजन साईं, मां दिलावर जो फाइल तयारु करे छॾियो आहे। नवां ऐं पुराणा केस हणी इश्तिहारी ॾोहारी करार ॾियाराए छॾियो आहे। दिलावर जे सिर जी क़ीमत 7 लख मुक़रर थी चुकी आहे। मुजन साईं, त पोइ कॾहिं तो ॾींहुं दिलावर खे साटो? साटो छाजो मुजन साईं, इनकाउंटर कंदोसांसि। इनकाउंटर सिधी गोली सीने में लॻंदसि, ओबासी कोन ॾींदी। पोइ इएं कर न सूबेदार, ॾेखार पंहिंजा पावर। कुझु ॾींहुं सब्र कर, तोरे तके जाचे पोइ कजा तुफ। कीअं थींदो मुजन साईं, हाणे दिलावर चंद ॾींहंनि जो महिमान आहे। बाबा साईं, ख़बर पई आहे त
लोंग की मुराद इन हाजी शरीफ के सरदार शाह जमान सां मिलण जे लाइ वठी विया आहिनि। छा जे शरीफ सरदार शाह जमान के तहां ॾिनी ओ त वॾो गंद थींदो, ठहली कम बर्बाद थी वेंदो। बाबा साईं, इहो लोंग ऐं मुराद कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि जो सरदार साईं हुननि जी ॻाल्हि ॿुधंदो। साजिद खान, दुश्मनन के हमेशा दुश्मन समझ, कमजोर या ताकतवर न। जो कॾहिं कॾहिं भाड़िया ऐं फुलतरू कंधारनि खे बि लेटाए विझंदा आहिनि। इहो हाजी शरीफ हाणे छितो थियो आहे, केॾी महिल बि गंद करे सघे थो। बाबा साईं, हाणे ॻाल्हि घाटे खां चढ़ी वई आहे। जेकॾहिं हिन हाजी शरीफ़ गंद कयो, हिनखे उफ़ट मारींदासीं, ज़िंदा कोन छॾींदासीं हिनखे। मां त चवां थो जेसे ताईं तुंहिंजी शादी थिए इन निफागी हाजी शरीफ जे मथां हथ रखूं। बराबरि बाबा साईं, तव्हांजी ॻाल्हि बि सही आहे, छो त असीं हींअर ज़रे बराबरि ख़तरो नथा खणी सघूं। हिकु तरफ़ त हिन सूबेदार सिकंदर असांखे ब्लैकमेल करणु शुरू कयो आहे, ॿिए तरफ़ वरी हाजी शरीफ़ असांखे जीअण जंजाल पियो करे। साजिद खान, मां त चवां थो हली हाजी शरीफ के डटा सटा ॾेई फुलेरियूं ॾेई मथे ते हथ रखूंसि। बाबा साईं, हिन हाजी शरीफ़ रोलूअ खे असां किथे ॻोल्हींदासीं? मुंहिंजी मञो त इहो कमु कमदार नबू खे था ॾियूं, उहो हिननि कमनि जो माहिर आहे। त पोइ ठीकु आहे, मां रोशू खे चवां थो त कमदार नबू खे वठी अचे। सरदार साईं को नौकर थियो, लोग खे एहसान साईं के मुझे न माराए छॾियो। चुप चुप, नाटकड़ बंद करिया पाई ड्रामेबाज़ी, घणो ई ड्रामो कई। ॻाल्हि ॿुध, लोंग जीअरो आहे, सही सलामत आहे। सरदार साईं, मूंखे कसम आहे बेके जे सिर जो, जे मां कूड़ ॻाल्हाया बेको बचकी मरे। वो पाण कननि सां ॿुधो, इन मुजन चयो पए हुनखे बदमाश बख्शूअ खे चईसि त इन लौंग खे मारे छॾियो, ख़तम करे छॾियोसि। मां पाण ॿुधो, अॼु वरी इहा फुड़बाट पई कई कंहिंसां, चई त पीर एहसान खे बि ख़तम कराए छॾियो। बसरा कूड़ त नथी ॻाल्हाई। सरदार साईं, मां अव्हांजे न, मां पंहिंजे ज़िंदगीअ में सॼीअ में तव्हां सां कूड़ न आहे ॻाल्हायो, न ॻाल्हाईंदसि कॾहिं। ठीकु आहे, तूं हल वञी पंहिंजे घर वञी वेह। मां ॻाल्हि खे सम्झी वियो, लोंग उतां भॼी निकितो आहे ऐं बख्शूअ मुंहिंजे न वटि कूड़ ॻाल्हायो आहे त हुन लोंग खे क़तल करे छॾियो आहे। सरासर हुन कूड़ ॻाल्हायो आहे, जॾहिं त लोंग जीअरो आहे। बाक़ी रही पीर एहसान वारी ॻाल्हि, हुन मूंखे मुझाए छॾियो आहे। सरदार साईं, साइण रेशम ॾाढी मुसीबत में आहे। इहो मुजन ज़ोरीअ हुन सां निकाह करण वारो आहे। कुझु न थींदो रेशम खे, जेसि ताईं सरदार शाह ज़मान जीअरो आहे, कुझु बि न थींदो रेशम खे। पीर मुजन में एतिरी जुरत आहे जो रेशम सां ज़बरदस्ती शादी करे। हाणे इन्हीअ पीर मुजन जा ॾींहं गॾिजी चुका आहिनि, न बचंदो इहो पीर मुजन। तूं बि ते मां बि ते घणियूं मन मस्तियूं कई अथई। यार, मूंखे त मासात रेशम जो फिकुर खाई वियो आहे। अलाए कहिड़नि हालनि में हूंदी। लोंग, मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे मुजन सां असांखे जहिड़ो ज़रूर करणो पवंदो। हा मुराद, हाणे बसि पलांद करणा आहिनि। पहिरीं तव्हांजा पलांद, पोइ मां पंहिंजा पलांद कंदुसि।
हाजी शरीफ़ जे करे सरदार साईं असांजे मथां भरोसो करे हा न त ॾाढो सुठो थी सघे थो सरदार साईं खे असांजे मथां एतमाद न हुजे। सरदार साईं कुछ न कुछ जरूर कंदो। हाशिम ऐं दिलावर एहसान साईं जी तलाश में वियल आहिनि। अस्सलाम वालेकुम। सलाम रो थियो हाणे कलाम रो थिए। ही कलाम मुझे पी जो आ फरमाशा लौंग जी आशिक ॾिसी छा थो चवे। अॼु ॿियो ॾींहुं थियो वा मुंहिंजो वात पटियो पियो आ। बस कबूतर गंज थी हाणे 10 रुपया ॾियो त किरोड़ जी ख़बर थो ॿुधायांव। कबूतर जल्दी ॿुधाए, असां वटि टाइम कोन्हे को। आऊं यहाँ छड़ो कबूतर केॾीमहिल हिन कपर केॾीमहिल हुन कपर गुटकू लौंग रेशम खे बचा न त पीर मुजन जेको आहे रेशम सां शादी कंदी वारो कर बचाईंसि। छा थो चवी कबूतर? न मां पीर भोजन जा पली तिरादा मिट्टीअ में मिलाए छॾींदुसि। तू फिक्र न कर लौंग, असां जल्दी रेशम खे पीर मुजन जी क़ैद मां आज़ाद कराईंदासीं। हाणे हलो त हली उताक ते वेहूं, उते हली पाण में सलाह था कयूं त रेशम खे कीअं आज़ाद कराइजे। मूं माई वसरा खे पीर मुजन ॾांहुं जासूसी लाइ मोकिलियो। उहा पंहिंजो कमु मुकमिल करे वापसि मोटी आई आहे। पहिरीं ॻाल्हि त इंतिहाई ॾुख वारी ॻाल्हि त पीर मुजन पीर अहसान खे माराए छॾियो आहे। उहो हाणे हिन दुनिया में न आहे रहियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अफ़सोस बाबल साईं अफ़सोस, असां एहसान साईं लाइ कुझु बि न करे सघियासीं। एहसान साईं जहिड़ो मोर माण्हू असां खां विछड़ी वियो। एहसान साईं जे मौत जी ख़बर ॿुधी ॾाढो ॾुख थियो आहे। एहसान साईं ॾाढो सुठो माण्हू। अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे जो असां एहसान साईं जूं आख़िरी रस्मूं बि अदा न करे सघियासीं। चवंदा आहिनि त अल्लाह साईं खे बि प्यारनि जी ज़रूरत हूंदी आहे। शाला अल्लाह साईं एहसान साईं खे जन्नत नसीब करे। दिलावर हाशिम, इहो ॾुख ज़िंदगी भर मूंखों न वेंदो त मां पीर एहसान साईं खे बचाए न सघियुसि। मरण वारो त मरी वियो, बाक़ी हाणे असांखे माई रेशम खे बचाइणो आहे। बाबल साईं, भला रेशम त ख़ैरियत सां आहे न? हाशिम, रेशम भी हाणे खतरे में आ। माई बसरा मूंखे ॿुधायो त इहो पीर मुचन माई रेशम सां ज़बरदस्ती शादी करण थो चाहे। शादी करे माई रेशम खे भी मारे छॾींदो ऐं उन खां पोइ पूरी जायदाद जो मालिक इहो पीर मुचन थी वेंदो। इहा आहे उन जी नियत। पर बाबल साईं, असां रेशम खे हर हाल में बचाईंदासीं। पोइ छो न असांखे पीर मुजन सां जंग चोटणी पए। हाशिम, पीर मुजन सां झेड़ो करण खां पहिरीं असां मीडिया में वेंदासीं, उते पंहिंजो आवाज़ उथारींदासीं ऐं दुनिया खे पीर मुजन जो असली चेहरो ॾेखारींदासीं त पीर मुजन आहे छा, हुनजो असुल रूप छा आहे। सरदार साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, मीडिया जी ख़बरुनि ते पीर मुजन ते को बि असर कोन पवंदो। वो सिर्फ गोलीअ जी ज़बान समझंदो, गोलीअ जी। दिलावर, मीडिया खां पोइ इन पीर मुजन खे असां गोली जी ज़बान सां समझाईंदासीं, गोली जी ज़बान सां। फिलहाल कानून जो दामन नाहे छॾणो। इन्हीअ करे कानून जे दायरे में रही करे असां मीडिया जो सहारो वरितो आहे। बाबल साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी, पर मां चवांव थो त हिकु दफ़ो वरी बि कानून खे आज़माए ॾिसो। जेका तव्हांजी मर्ज़ी, मूंखे इहा ॻाल्हि बि क़बूल आहे। सर ख़बर पई आहे त सरदार शाह जवान तर जे चङनि सां गॾिजी तव्हांजे ख़िलाफ़ वॾो महाज़ तयारु करायो आहे। मुंहिंजे ख़िलाफ़? मां छा कयो आहे? जेकॾहिं सरदार शाह ज़मान खे महाज़ खड़ो करणो आहे त पीर मुजन जे ख़िलाफ़ करे, मुंहिंजे ख़िलाफ़ छो थो करे? साहब,
सरदार सम्झे थो त तव्हां बि मुजन जे ॾोह में उन सां ॿिट आहियो। मां त पंहिंजी ड्यूटी करे रहियो आहियां, पर ख़ैर तूं ॿुधा शाहज़बान छा करण वारो आहे? साहब इहा बि ख़बर पई आहे त सरदार तव्हांजे ख़िलाफ़ पीर मुजन ऐं एहसान जो केस दाख़िल करे रहियो आहे। ऐं हा साहब सॼे ज़िले जा सहाफ़ी बि घुराया आहीं। ॾिठल आहे इहो शाहज़बान, अॻे बि वियो हो मुंहिंजी शिकायत करण, पर करे कुझु बि न सघियो। इहो शाहज़बान मूंखे कुझु बि न करे सघंदो हो जाफ़र, जेकर कुझु बि थियो त ॾिठो वेंदो। साहब अदालत जी तरह जो त ॿुधी चङा भला बि परेशान थी वेंदा आहिनि, तव्हांखे त परवाह ई कान्हे। जाफ़र हिते सभु कुझु विकामे ॿिनि रुपयनि ख़ातिर असांजी बुखायल क़ौम पंहिंजी औलाद बि विकिणी छॾींदी आहे। जिते करोड़ रुपया कमाया आहिनि उते लख त कर्ज थींदा न। हाणे तूं हीअं कर जाफ़र, वञी संतरी खे चओ त मूंखे चांहि पीअ ॾे। ओके सर। बहादुर छो मायूस आई? तुंहिंजी तबियत ठीक है न? हाँ ससुई, मां ठीक आहियां। पोइ तुंहिंजो चेहरो घुमायल छो आहे? ससुई मुझो दोस्त, मुझो मुर्शिद ऐं तुंहिंजो भाउ पीर एहसान मारिजी वियो। असां सभु फने खां उनखे बचाए न सघियासीं। सच त इहो आहे ससुई, असां पीर एहसान साईं जे लाइ कुझु कयो ई कोन। खुदा जी का मार पवे इने मुजन के आदमखोर इन जमीन जी टुकड़ीअ जी लालच में पांजे भाइटे खे खाई वियो। अल्लाह कंदो इने के क़ब्र भी नसीब कान थींदी। अलाए छो इंसान सबक सिखे ई नथो। मुझो मामो आजी शरीफ सॼी ज़िंदगी इन ज़मीन जे टुकड़े जे करे मुंहिंजे बाबा सां विढ़ंदो रहियो ऐं हाणे मूंसां बि थो विढ़े, पर जेका ज़मीन हुयसि न उहा बि हू बंगुल खाई वियसि, पाण खे मिस आंगूठो। पोइ बि ससुई उहो माण्हू सम्झे कोन थो। दौलत जी हवस ॾाढी ख़राब आहे बहादुर। ससुई मां सरदार साईं ॾे वञी रहियो आहियां, जेकॾहिं तूं बि हलणु चाहीं त। हाँ मां भी हलंदसि, मूंखे अॼु मीरा जी ॾाढी सिक लगी आहे। ठीक है ससुई, तू तैयार थी त गॾिजी हलूं था। हाँ बेगा तू सुनियो न तो अट बंगलो आ न फटफटी न ये गड़ा सवा नोट। यो सामान तो कबूतर वट भी ना है। लालची औरत तोखे मानू सा प्यार है या सामान सा? ये इंसान जे सहूलत जू शयूं आहिनि, मूंखे भी सुख दा खपनि। तम जड़ो को अमीर मानू तारी हा न, कबूतर त मूं जड़ो सुनियो आ, ठाठ सुनियो। उन वट केड़ा लख आहिनि जो मुंहिंजी इज्जत मिट्टी में मिलाया आई। कबूतर मूंखे नोटनि जूं दस्तियूं ऐं बंगले जूं चाबियूं ॾेखारियूं ऐं चयईं त मूं वटि पैसनि वारी मशीन जो कार्ड बि आहे, इहो जेको बैंक में विझी पैसा कढबा आहिनि। ओ बेबी कबूतर वडो कूड़ो थई, वडो ठग थई। तू ही मूंखे ॿुधा, जेकॾहिं कबूतर वटि एतिरो पैसो हुजे हा त पिनी आ छा? ओ बेबी कबूतर सही माण्हू न आहे। मां छो तुंहिंजी ॻाल्हियुनि ते एतबार कयां? तू वॾो कूड़ो आहे, कबूतर सचो आहे। ॾिस ॾिस बेगा, कबूतरा खीसा भरिया पिया अथई नोटनि सां।
निभागी हे त कूड़ा नोट हने ॾिस त सही न हेॾे ॾिस हिननि ते ॿिन्हिनि नोटनि ते ईद मुबारक लिखो पियो आहे ई ॾिस ई चाबियूं जेके आहिनि न सरदार साईं जे माल जे वारे जूं ने छा हाँ इन जो मतलब त कबूतर मुसां धोखो करे रहियो नरो मुझी धीअ नरो इहो कूड़ आहे एहसान साईं जिंदा आहे माण्हू कूड़ था ॻाल्हाइनि जेकॾहिं अदा एहसान जिंदा आहे त पोइ किथे आहे बाबा मूंखे कूड़ियूं तसलियूं न ॾियो बाबा तव्हां उन ज़ालिम अदा एहसान खे मारे छॾियो आहे इहो पीर मुजन इंसान न पर हिकु हैवान आहे इहो पीर करामत खां ॿ रतियूं वधीक आहे उन ते को बि एतबार न आहे थी सघे थो त अदा एहसान खे उन मारे बि छॾियो हुजे पर मुंहिंजी भेण ससी तूं सब्र कर इन पीर मुजन जो अंजाम ॾाढो इबरतनाक थींदो सरदार साईं पीर मुजन खे सबक सिखाइण जो इरादो करे छॾियो आहे हू हाणे कोन बचंदो बाबा जेकॾहिं हाणे इहो पीर मुजन मारिजी बि वञे त अदा एहसान ज़िंदा नथो थी सघे मां केॾी बदनसीब आहियां मां जो पंहिंजे भाउ एहसान जो मुंहुं बि नसीब न थियो सब्र कर मुंहिंजी धीअ ही सभु क़िस्मत जो खेल आहे जेको बि ॼाओ आहे उनखे मौत जो मज़ो चखणो आहे रब साईं रेशम ना खैर करे उहा वीचारी ॾाढी मासूम आहे हिन हेॾे राज में को मुड़स माण्हू आहे बि या न जेको इन पीर मुजन जो सिर खणे ॾिसजांइ ससी तूं रुगो ॾिसजांइ वेठी इन पीर मुजन खे न मां मारींदसि मां ऐं दिलावर गॾिजी उनखे अहिड़ी इबरतनाक सज़ा ॾींदासीं जो 7 राज यादि कंदा ॾिसजां मीरा धीअ इन पीर मुजन खे इहो ई सूबेदार मारींदो जेको हुनजो भरझलो थियो बीठो आहे इहो पंहिंजी नौकरी बचाइण जे लाइ इन पीर मुजन खे ज़रूर मारींदो तॾहिं त सरदार साईं इन्हनि ॿिन्ही ते केस दाख़िल कयो आहे ऐं अख़बार वारनि खे बि घुरायो अथसि अल्लाह कंदो इन पीर मुजन खे पाणी जो ढुक भी नसीब कौन थींदो अमा मीरा ससी जी मां उतारता थी तो जा गोवा सवाल आई जा दिलावर ने बहादुर बोलते बैठा है शायद का खबर पड़ी नहीं कंडन जी